अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदबी संगत शाख बुल्ली शाह करीम जे तरफा असांजे सिंध जे एक सुजान दोस्त मोहतरम साईं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी साहब जे विचोड़े ते एक ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो आहे ऐं अॼु असां तव्हांखे उन मेड़ाके जी रिपोर्ट ॾींदासीं। जेके दोस्त असांजे मोहतरम साईं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी साहब जिन जे इल्मी अदबी कोशिशुनि ऐं काविशुनि ते ॻाल्हाईंदा, इन जी रिपोर्ट तव्हांखे अर्ज़ु रखंदासीं। अचो त ॿुधूं। जिस्मानी तौर ते असां सां गॾु न आहे, रूहानी तौर ते असां सां गॾु आहे ऐं हूअ त अदब ऐं इल्म जी नाज़ हुई। साईं ईअं सम्झो त सिंध वासियुनि जो सिंध वासियुनि जी गिफ्ट हुई जेका असां खां गुदा थी आहे। अल्लाह साईं खेसि रज़क़ नसीब करे ऐं असां दुआ कयूं ऐं खेसि ज़िंदगी भर असांखे नसीब थिए। आओ टे पारां पंहिंजी तकलीफ़ खे मुक़ररु करे हुकूमत सिंध खां इहो ज़रूरु मुक़ररु कंदुसि त हिन न आहे हिन सुभाणे जागरूक हिन इंसान जे लाइ हिन भले इंसान जे लाइ बुढ़ी शादी में हिकु तारीख़ी जगह तारीख़ी अदबी हिसाब सां का यादगार जेको ऐं आउं करा थो असांजे साहब जी वेड़ाकनि में जेके बि मूंखे मौक़ो मिलियो इंशाअल्लाह ताला उन मुताबिक़ वधाईंदो रहंदुसि। वॾी ॻाल्हि आहे। के माण्हू अहिड़ा माण्हू सोरन कोरड़ जहिड़ा माण्हू वक़्तु वॾो ज़ालिम निभाई आए चिनाई कहिड़ा माण्हू। हाणे तव्हां सभु गॾु थियण जे लाइ साईं मोहम्मद इब्राहिम सिंधी जे दोस्त नाले वारे अजीब साईं मियां मीरचंद साहब खे गुज़ारिश कयां थो तव्हां सभु गॾु थिए। साईं मियां मीरचंद अंगना हुई जतन सां जू में उतार वठूं सोचूं सदेई अठों रखोई मां न्याय होती हिते जेके दोस्त वेठा आहिनि इब्राहिम सिंधी जे हिदायतुनि खे तस्वीर करा को ऐं भलो वठो ज़िंदगी जा 30-25 साल साईं इब्राहिम सिंधी सां गॾु गुज़ारिया ऐं कराची में प्रोग्राम हुजनि, शाह अब्दुल लतीफ पिटाई जे मेले जो अदबी कॉन्फ्रेंस हुजनि, टंडे मोहम्मद खान जा प्रोग्राम हुजनि या हैदराबाद जे मुमताज रिज़ा के जगह ते हिन अदबी प्रोग्राम या मुशायरा हुजनि, हमेशा गॾु रहूं। साईं जी ख़ुशूसियत इहा हुई त हू साईं जो हाली दख़ल सिंधी न हो, पर साईं ॿी ॿोली जे भेट में सिंधी खे वधीक तरक़ी ॾींदो हो, हुनखे फुल टाइम ॾींदो हो। ऐं मूंखे यादि ईंदी आहे त कराची में हिकिड़ो भेरो वियासीं असां कंहिं दोस्त, असांजो गॾु दोस्त आहे रतुल बंदे जो, उहो लालू गेट में रहंदो हो, त बस में वियासीं त साईं जी टिकट कहिड़ो वारो आयो त हुन ॿुधाईं असां लालू वारी बगीचे में वियासीं। लालू गेट में कोन्हे वियासीं, पर लालू वारी बगीचे ते वियासीं। सो सभु हैरत में पइजी विया, सिंधी वारा हुननि मां ॾिठो त ही कराची में सिंधी वियो आहे ऐं असांखे सिंधी प्रोग्राम कयल हुजी वियो। उन टाइम में 80 इलाके में आऊं केसी मार में कम कंदो से शहीद गुरु और ऐं आदिल फारूक मैदान जमील अहमद मैदान शामलाल दा जेके दोस्त आहिनि के मुंहिंजा शागिर्द आहिनि के दोस्त आहिनि ऐं इल्मी जी ॻाल्हि हले पई। माण्हू फकीर अब्दुल्ला हो ऐं ॿिया दोस्त हुआ, साईं कलर शाह प्रोफेसर हो ऐं उन खां पोइ हयात जी जाती गुज़ारे वियो ऐं बसि जो ॻाल्हियूं पढ़ण खां मथे आहिनि।
हिकिड़े दफ़ा मूं हिते पढ़ियो कलकड़ी जी नगरी ऐं एल्बम खां घटि जो ॾाढो सुठो ऐं बसि वधीक दोस्त मुंहिंजी ज़िंदगी करायो आहे। ऐं हिकु शेर पढ़ां ऐं पहिरियों शेर हिकिड़ो लिखियो, शायदि बि कंदो पर थोरी, ऐं हिकिड़ो शेर मोहतरमा बेनज़ीर साहिब जे शहादत ते लिखी, बेनज़ीर हुई शहीद भुट्टो जी तस्वीर हुई, वो मूंखे ॾेखारे मुंहिंजो ॾाढो ख़ुशि मुंहिंजे हाथ में शायर थी या शायरी कर या नसर पोइ नसर न लिखंदो रहियो या केतिरा किताब आहिनि ऐं आतम कथा जेका लिखी आहे उहा अॻिते न रहिजी वई। जेको असां सॼण ॾींहुं रहियो आहे इन कराई बाबा इतराम गुरुलाई बाबा मियां मीर प्यारो साहब जमीर में उस्मान साहब शामलाल चंदानी डॉक्टर अयूब साहब इंडिया की संगत शाह चंडो मोहम्मद खान शाह आबाद आखिर मिलना दोस्त ऐं असलम शाह जवानी में मायल दोस्त कोटवाला दोस्त नाला भी वतन तमाम घणो टाइम दरगाह थी थो ऐं साईं इब्राहिम जी जो कि मोहब्बत जे मेल साईं इब्राहिम जी के याद करण वाली तकरीब सभिनी कई आहे। जवान जे रहना शुक्रगुज़ार आहियां। इंडिया जी संगत शाह बुलड़ी शाह करी जे दोस्तनि खे बि सुठो ॾियां जिन अनमोल हीरनि खे पंहिंजी ख़ूबसूरत किरदारनि खे पंहिंजो विशाल शख़्सियत खे याद करण जी सुठी पहल कई आहे। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो जंहिंजे फ़ख़्र ऐं तहमुल जा मिसाल तारीख़ जे किताबनि में दर्ज आहिनि ऐं यकीनन उन जे बारे में बि हैसियत में आउं सम्झां थो साईं इब्राहिम जी फ़ख़्र ऐं तहमुल जो हिकिड़ो मुजस्सिमो हो। मूंखे यादि थो अचे शायद 2005 जॾहिं आउं कर्नल मोहम्मद फैक्ट्री में कमु कंदो हुउसि गाड़ी सां सफ़ेद ॻारनि वारनि जी मिक्सचर में मुंहिंजे हथां मुंहिंजे मथां अची को फ़ख़्र ॾिठो जॾहिं असां उन टाइम ते एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर बि क़िस्म जो माण्हू हो उन खे इहा इश्तियाक उन खे हो मूंखे साईं इब्राहिम सिंधी सां मिलो थोरे जो साईं इब्राहिम सिंधी खे जॾहिं खोड़ अर्सो अॻु असां ॾिठो त साईं खे चापाई दाढ़ी हुई मूंखे उहो लक्ष्य पंहिंजो ज़हन में वेठल हो। ऐं उन टाइम ते एजुकेशन खाते जा पेरोल डील कंदो साईं पेरोल जी खणी अची मुंहिंजे मथां बीठो मूं साईं खे ॿुधायो साईं हीअ शयूं खुलियल तव्हां इहे ठाहे खणी अचो। साईं जॾहिं वियो तॾहिं मुंहिंजे नंढे भाउ मूंखे फोन कयो साईं इब्राहिम सिंधी तव्हां वटि आयल आहे तव्हां पुछा पियो कयो तव्हांजी आदत में आयो आहे। आउं ॾाढो हैरान थियो ऐं आसिफ मां निकिरी उन टाइम ते डीसी आसिफ मौजूदु आहे डीएसपी जी जेका ऑफिसर हुते हुई सिद्दीक मेमण पहिरियों डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन ऑफिसर हो। साईं खे मुख़्तलिफ़ आसिफनि में ॿोली ॾे त अलाह जे घोड़े जे हथ में हथ कयो साईं खे गोरियां वठी आयो ऐं उहा जेका साईं खां असांजी कचहरी थी मलूक उन जी मौजूदगी में ऐं उन में साईं जी शफ़क़त मोहबत ऐं उल्फात कहिड़ो मुतासिर कयो हो। ऐं सम्झां थो मुसलसल हलनि 20 सालनि जो कटाड़ी वारो पीरियड गुज़रियो असां मुसलसल राब्ते में रहियासीं। साईं इब्राहिम सिंधी पंहिंजी ज़ात में बि मनो पंहिंजी ज़ात में बि अहिड़ो इरादो हो जंहिं न रुॻो सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जे हवाले खां पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा कयो पर आउं सम्झां थो संगत इहो सिंधी ॿोली खे सिंधी शाइरी जे हवाले सां हिकिड़ो वॾो इंसान जो मिसाल जी शाइरी मां मर्द किरदार हूंदे हुए जी थीसिस जेका हुई डॉक्टरेट जी डिग्री जेका हासिल कई उहो जो न रुॻो कर्नल मोहम्मद खान शाह करीम वरी क़बूली सिंध जे लाइ ऐं शाह लतीफ़ जे कलाम जे लाइ हिकिड़ी वॾी रापोड़ी वॾी बुक जो हुई। बरदे जी पहिरीं जी तकरीब में असांखे असांजा हिकिड़ो उस्ताद तज़किरो कयो साईं इब्राहिम सिंधी शाह लतीफ़ जी शाइरी में मर्द किरदार जे सिलसिले जे लाइ अहिड़ो को नौजवान निकिरे जेको शाह लतीफ़ जी शाइरी में औरत किरदार जो तहक़ीक़ करे ऐं साईं असलम शाह में जंहिं तशरीह कई हुई त डॉक्टर सैमी दास ऐं इब्राहिम सिंधी साहब शाह लतीफ़ जी शाइरी में औरत जे किरदार जे डॉक्टरेट जी डिग्री हासिल करे चुकी हुई।
तो साईं जी जिंदगी उनका राबे जे हवाले खां खोड़ सारी यादूं वापस आ रही हुई। असांजो जो इकाई काबिल उस्ताद शफीक हो जो शेख मुजरा वाली साईं की कौन करे तकलीफ जारी है इन मामले में भी मुझी ड्राइवर का रहनुमाई करो जो मानू सिंधी तारीख का जेके मसला किताब है हकीकतुल औलिया जो गलतियों कई वे आ समझा तो यो सिंधी अदब जो हो रहा है नत हकीकतुल औलिया के कोशा का मौके मसला किताब हमने पर साईं इब्राहिम जो को तफील मकाल जो हकीकतुल औलिया के कोई गलतियों है मुख्य जो बात है तो साईं इब्राहिम मुख्य जो मां डॉक्टर रबी को बोलो कोकरी जी बोला है समाज को जो बाड़ो है खायो का वो कोकरी का बंदो है तो मुझे लगता है कि वो साईं मुख्य जो नालो को ॿुधायो वो माण्हू आहे के ऐं जॾहिं मूं डॉक्टर जारी के लगी कोशिश को करे अलीशा गोई से जॾहिं मजमून जो साईं इब्राहिम वाहिद माण्हू तेरे दफ़ा मूंखे फ़ोन करे मोला को मिलणो आहे डॉक्टर नसीब बलोच अलीशा गोई ख़बर को करे जागी ऐं उन जो लकी जो व्यवहार करे को मूंखे लॻ रहा है जो कम तो गाड़ी के हवाले सां पंहिंजो निभायो ऐं उम्मीद आहे कि जी गोई जे हवाले सां पंहिंजी जो सॼो इजाज़त होई फैज़ल जी के आओ नरमो कुरान को इस्लाल समझा दो समझा दो तो फैज़ल जी छा कई जी साइकिल जाओ साईं इब्राहिम जी सॼो मकान विलेज साइकिल जाओ छा लतीफ़ मां वठी सिंधी ॿोली में जेको अदब में तहक़ीक़ी कम को उन जो साईं इब्राहिम जी जो इस्लाल हो खोड़ सारनि हवालनि खां कोई तारीख़ के खोड़ सारनि मुजाहिदा में रहे ऐं उन जो ही साईं इब्राहिम सिंधी मां राबतो कयो त ही मामलो आहे हिन क़िस्म जी नोयत आहे आओ खोड़ वाली यादों मुख्य कदम मुदस्सर जो सिलसिलो शुरू हुयो उस्मान पवर यथा आयत साहब नवगणा अटे जे बनायो रोड आयत साहब क्यों हो तो आयत साहब के अने नेशनल कांग्रेस की वीडियो तकरीर की तो जॾहिं शेख भटके वञो त लाला के लाइ ज़रूर दुआ करियो छाकाणि जो जे वक़्तु मगनू गिरावल के थाणे में वीडियो पे आयत साहब जो शेख बेदुल बच्चा जो वकील होकर उन वक्त जो मौजूद हो निजी कचहरी के दौरान साईं जो तारीख़ के दफ्तर कितने फोन आया है अवा खां मुझे गुज़ारिश है कि सनद दो साईं आयत साहब वगैरह एक बेनीरत मोदी अजीब जो नालो कयो वो मुझे उतारा करने बुलाया थोड़े मेरे दफ्तर साईं चंद्र को बुलाई या किताब कयो ऐं साईं इब्राहिम जी मुझे तमाम बड़ो तकलीफ दे दो तो असा तारीख़ में साईं इब्राहिम बावल में तारीख़ को बना हुआ या तारीख़ के जने के ध्यान की कोशिश करो तो साईं इब्राहिम जी तमाम तकलीफ थी एक समझा खोड़ सारा तजर्बा साईं सां रहा असां वटि नौजवान नस्ल वेठो आहे ऐं पंहिंजा मुश्किल जो बयान जे अमल में आयो तो हर ज़िले जी जो तदरीसी किताब जो जेको हो तॾहिं मोहम्मद खान ज़िले जो जेको तेज़ जो समाजी जो किताब हो उहो बयान इब्राहिम सिंधी जो मतिलबु कयो तरतीब ॾिनल हाणे त गुज़रियो आहे पर अहिड़े क़िस्म जा मवाद नर्म साईं खे तरतीब ॾिना तकलीफ़ कया उहे साईं वटि मौजूद हुआ त साईं जेके ज़रूरत जी पाण करे ॿुधाईंदो दोहराया जे मोट मौजूद है जे इख्तियार कई त अची दीदार करे बाक़ी फोटोग्राफी जी इजाज़त हुई ऐं साईं खां जंहिं शइ जी ज़रूरत हुई उहो नमूनो पंहिंजी फिक्र हुजनि नमूनो पंहिंजा क़दीम आसार हुजनि सिंधी जी तारीख़ जा मुख़्तलिफ़ बाब हुजनि ऐं सम्झा थो साईं इब्राहिम जी मौजूदा वक़्त में तॾहिं मोहम्मद खान जो वो अमीन इंसान वो अमीन ना हो वो अमीन तकलीफ़ हो जंहिंजे लाइ मोहम्मद खान जो नौजवान बस वही सॼे ते इंतज़ार कयो तो साईं इब्राहिम सिंधी जे हवाले सां थोरो घणो यादूं आहिनि ऐं आउं सम्झां थो जेके साईं इब्राहिम जी ॻाल्हाइजे त सभु लोग तफ़सीली ॻाल्हाए असांखे पंहिंजी आदत ॿुधी वञे छो जो घणो घुराईंदो माण्हू घणो घुराईंदो खाधो घणो घुराईंदी शख़्सियत हो
हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया कया ऐं इल्म जे हवाले सां सहाबत जे हवाले सां तोड़े पंहिंजे हल्के जे अंदरि जेके अदीब दानिश शाइर हुआ उन्हनि खे अॻियां वठी हलंदो उन्हनि खे मुतारिफ़ कराईंदो उन्हनि खे लिखंदो तने मोहम्मद अली नंढे में नंढी शख्सियत हुजे या वॾे में वॾी शख्सियत हुजनि उन्हनि खे ठाहे बयान कई तमामु घणो लिखो तमामु घणो उनजो कमु आउं सम्झां थो बुलंद शाह करीम जी तारीख़ ऐं शाह करीम बुलंद वारे जे रिसाले जे हवाले सां संदन हिकिड़ो शानदार कमु थियल आहे कबीर मोहम्मद बिले जी तारीख़ जे हवाले सां संदन कोशायो कमु थियल आहे जेको अधूरो आहे उहो तफ़सील न कयो आहे ऐं साईं रावत बुलंद जो मौजूदु आहे साईं उमेद जी सचे ऐं इब्राहिम जी मुलाक़ात जी तारीख़ जे बयान जो बि जेका पोइ साईं उमेद जी सचे तरतीब ॾिनी उहा मुलाक़ात जी तारीख़ हिन वक़्त जाने ज़ाहिर थी न सघी आहे छपी न सघी आहे जंहिंजे लाइ साईं इब्राहिम जी उहा कंदो रहंदो त मुलाक़ात जी जेका तारीख़ आहे उनखे मतिलबु आप ॼाणण जी कोशिशि करे यकीनन ये कोशिशि कयूं इहे समूरा बबोला मुंहिंजा दोस्त आहिनि लाइब्रेरी में मौजूदु हूंदा ऐं पोयां साईं जा पसंदि लाइक़ पसंदि साईं हल्को ॾाढो सुठो बाज़ो बाबो हल्को आहे यकीनन इन क़िस्म जूं जेके शयूं या जेके साईं पंहिंजी हयाती में न छपाए सघियो उन्हनि खे छपाई जे मसइले मां गुज़रणु खपे उन्हनि खे मन में आम अचणु खपे ऐं आम सम्झां थो वॾो वॾो फ़क़ीर आहे जेको पंहिंजो मन खां मिले तारीख़ जो उन जी बाब वठी वेंदो समूरियूं शयूं मुख़्तलिफ़ हवाले सां तस्करो ॿुधाया आहिनि मूंखे ऐं साईं खे करे इंतिहाई दुखदायक ऐं शर्मसार आहियां त असां साईं जी विछोड़े वक़्तु न पहुची सघियासीं ऐं पंहिंजी कोताही जो तकलीफ़ ते सभिनी खां पंहिंजे सरबंद खां माफ़ी जो तलब आहियां असां पंहिंजे अॻोही जी ज़रूर में इहो रखियो कि साईं जे तरफ़ सां तजरत कंदासीं साईं जी तरफ़ मुस्तबद ते हाज़िर थींदासीं मेड़ाई में शरीक थींदासीं उन खां अलावा सिंधीअ में सरकार नमूमन खां जी शुरू में उन्हनि दोस्तनि सां गॾु इहे सफ़र वठण जी करिणो हुयो ऐं यकीन आया आहियो सभु संगत करे कोई इंतज़ार तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं आउं सम्झां थो ऐं इब्राहिम सिंधी खे शाह कई जे हवाले सां के तने मोहम्मद जे हवाले सां फिर जे हवाले सां यादि करणु ऐं उन जे तहक़ीक़ करणु असांजो फर्ज़ु आहे उन जे जेको अॻिते कमु आहे उन खे ॿाहिरि तकलीफ़ ॾेई पहुचाइणु असांजो कमु आहे जेको उनजो छॾे वियो हो उन जो फर्ज़ु बचे त असां साईं इब्राहिम जी जेको वॾो कमु आहे उनखे उनजे सरबंद सां उनजे ख़ानदान सां उनजे सलाह मशवरे सां गॾिजी न रुॻो नंबर चाहियूं पर उहो समूरो मवाद जेको नंढे मोहम्मद खान जी तारीख़ जो बुनियाद आहे उहो नए नस्ल जे लाइ बि हिकिड़ो लाभाइको क़दम साबित थिए तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी दोस्त वेल ऐं जी संगत छा कई जे दोस्तनि खे दस्तियाब जिन साईं इब्राहिम सिंधी खे यादि कयो आहे मोहम्मद अली बेटा थी आहे ऐं उमेद आहे त साईं इब्राहिम सिंधी खे बेटा जो ही सिलसिलो जारी रहंदो तव्हां फरीद दोस्तनि जी Oh